वफाकी घरू वज़ीर राणा सनाउल्ला खे गिरफ़्तार करे पेश करण जो हुकुम। अदालत घरू वज़ीर राणा सनाउल्ला जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। स्पेशल जुडिशियल मैजिस्ट्रेट जी अदालत फराड केस में एंटी करप्शन पंजाब जी दरख़्वास्त ते वारंट जारी किया। एंटी करप्शन जी टीम राणा सनाउल्ला जी गिरफ़्तारी लाइ लाहौर हाईकोर्ट खां इस्लामाबाद रवानी थी वई। बीआरटी पेशावर में साबित हो चुका है कि अरबों रुपए की करप्शन हुई। वो केस आज तक चल न सके। मोहतरमा फराह गोगी साहबा उनको एनआरओ एंटी करप्शन दिया। ये कहते सुने गए कि नाम अमेरिका का नाम नहीं लेना, खेलते जाओ, खेलना है खेलना है। अब जो ऑडियोज और आई हैं उसमें आपने देख लिया किस तरह इमरान खान न्याजी कहते हैं कि मैंने 5 बंदे खरीद लिए हैं। कौम को ये भी बता दो कि उसके ऊपर कितने करोड़ अरबों रुपए खर्चे। इससे बड़ा फ्रॉड जहन का, इससे बड़ा साजिशी, झूठा, फरेबी, धोखेबाज शख्स मैंने अपनी जिंदगी में नहीं देखा। माशी कश्ती वो हचकोले ले रही थी, बिल्कुल डिफॉल्ट पर पहुंची हुई थी। नवाज शरीफ, बिलावल भुट्टो, आसिफ जरदारी, मौलाना फजल रहमान, हमने अल्हम्दुलिल्लाह इस दिवालियापन को पाकिस्तान से निकाला। ज़हनी एक इसकी कैफियत है जिसने पाकिस्तान को दुनिया में रसवा कर दिया। इमरान नियाज़ी 5 महीने खरीद करे रूह जो एतराफ़ कयो। ॿुधाए त एतिरा पैसा हुन आंदा किथां। कोयले जी दलाली में इमरान खान पंहिंजो मुंहुं कारो कयो। मरीम नवाज़ के एनआरओ ॾियण जी ॻाल्हि कंदड़ इमरान खान ॿुधाए त हेलीकॉप्टर केस, मालम चबा ऐं बिलियनरी केस बंदि करण बचा एनआरओ हुआ। अलीमा खान ऐं फराह गोगी खे क्लीन चिट मिली, छा उहो बि एनआरओ न हो? साकिब निसार खां सवाल कयां थो त अॼु 56 कंपनीज़ केस किथे आहे? वज़ीर आज़म शहबाज शरीफ लाहौर में एहतसाब अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे चयो आहे त रियासत मदीना जी ॻाल्हि कंदड़ ॾींहं राति कूड़ ॻाल्हायो। नवाज़ शरीफ अदालत में पेश थींदो रहियो, कॾहिं बि एनआरओ न वरितो। इमरान नियाज़ी खे हाणे क़ौम खे हिसाब ॾियणो पवंदो। I am highly optimistic and assured by your exemplary display of discipline and professionalism that the prestige, security and safety of our country is in safe hands. As a good soldier, always remain focused on your job. Don't get distracted by fake news and political wrangling in the country. Respect the democratic institutions and be always ready to defend the territorial integrity, sovereignty and the Constitution of Islamic Republic of Pakistan with your life. पाक फौज कंहिं मुल्क, ग्रुप या जथे के मुल्क खे गैर मुस्तकम करण न ॾींदी। मुल्क जी हिफ़ाज़त मज़बूत हथनि में आहे। कंहिं बि फेक न्यूज़, प्रोपेगंडा या सियासी रसाकशी ते ध्यानु न ॾिनो वञे। काकुल में 146 लॉन्ग कोर्स पासिंग आउट परेड खे ख़िताब कंदे आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा चयो आहे पाकिस्तान ख़िते में अमन ऐं पाड़ेसरियुनि सां सुठा लाॻापा चाहे थो। पास आउट थियल कैडेट्स जो अज़ीम ऐं बहादुर फ़ौज जो हिसो थियणु फ़ख़ुर जोॻो आहे। मुस्तक़बिल में मुल्क जी हिफ़ाज़त, इज़त ऐं बहितरी लाइ अवां खे वॾा ऐं ॾुखिया फ़ैसिला वठणा पवंदा। चइनि वरियनि ताईं जिन मुल्कनि सां लाॻापा ख़राब थिया, हाणे उन में बहितरी अची रही आहे। असां इमदाद या ख़ैरात न पर इंसाफ़ जो मुतालबो करे रहिया आहियूं। माहौलियाती गरनाट जी ज़िम्मेवार मुल्कनि जी ज़िम्मेवारी आहे तालिबी मसइले खे मुंहुं ॾियण में असांजी मदद कनि। पर ॾींहुं बची बिलावल भुट्टो ज़रदारी जर्मनी जे दौरे दौरान जर्मन मीडिया खे इंटरव्यू ॾींदे चयो त 4-5 महीननि दौरान जिन मुल्कनि सां राब्ता कया उन्हनि सुठी मोट ॾिनी। अमेरिका, अरब ऐं पाड़ेसरी मुल्कनि सां ख़राब थियल लाॻापा बहितर थियण शुरू थिया आहिनि। पर हीअ पॉलिसी बि सही तक ते अची रही आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां इंडोनेशिया जे कौंसल जनरल जे अॻवानी में 29 रुकनी डॉक्टरनि जी टीम जी मुलाक़ात। इंडोनेशिया जे कौंसल जनरल पारां ॿोॾि सबबि थियल जानी नुक़सान ते अफ़सोस जो इज़हार। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त मुल्क में ॿोॾि ऐं बरसातुनि सबबि सिंध घणी मुतासिर थी आहे। असां पंहिंजे तरफ़ां मुतासिरनि जी हर मुमकिन मदद करण जी भरपूर कोशिश करे रहिया आहियूं।
कराची से मुख्तलिफ इलाक़न में मोबाइल फ़ोन सर्विस बंद। गुलिस्तानी जौहर डिफेंस मरीज सदर टावर इन आसमाबाद में ओसो नेटवर्क जा सिग्नल गायब थी विया। पाकिस्तान टेलीकम्युनिकेशन अथॉरिटी जो चवण आहे 12 रबीउल अव्वल जे मौक़े ते हुकूमत जी दरख़्वास्त ते कुछ इलाइक़नि में सर्विस बंद कई वई आहे। T20 टे मुल्की सीरीज़ जी बे मैच में न्यूज़ीलैंड पहिरीं बैटिंग कंदे पाकिस्तान के 148 रन जो हदफ ॾेई छॾियो। न्यूज़ीलैंड पारां कानवे 36 ऐं चिपमैन 32 रन ठाहे निमाया स्कोर कयो। हारिस रऊफ़ 3 विकेटूं वरितियूं। हदफ हासिल करण लाइ पाकिस्तान जी बैटिंग जारी। शान मसूद खातो खोलण खां सवाइ पवेलियन वापसि। सिंध समेत समूरे मुल्क में बिनी जहाननि जे सरदार शफ़ी महशर हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मिलाद भरपूर नमूने मल्हाइण लाइ तयारियुनि जो सिलसिलो जारी। आशिकाने रसूल पारां मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं। शिकारपुर, जाती, दरबार, खानपुर मर, कश्मोर ऐं मीठो माथिलो में रैलियूं। मरहबा मरहबा या रसूल अल्लाह जूं सदाऊं।